क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव भली करे आया। वेलकम, अवांजो स्वागत। होमवर्क मुताबिक़ 5-6 मौज़ू आहिनि। कोशिशि कंदासीं त उहे 4-5 मौज़ू चइजे या आइटम्स चइजनि या जंहिं ॻाल्हि ते पाण खे ॻाल्हाइणो आहे उहा ॻाल्हि कजे। पहिरियों त सभ खां अवल, छो जो अॼुकल्ह इलेक्शन फीवर थो हले पियो। इलेक्शन फीवर मतिलबु आहे त सॼे मुल्क में जिते किथे तव्हां वेहंदो रुगो इलेक्शन जी ॻाल्हि पई हलंदी। इलेक्शन में छा पियो थिए, कहिड़ी पार्टी खटंदी, कहिड़ी पार्टी हाराईंदी, कहिड़ियूं 2 पार्टियूं ज़रे घटि हिक जेतिरा वोट खणंदियूं, छा उहे 2 पार्टियूं पाण में मिली कोलिशन गवर्नमेंट ठाहींदियूं या उन्हनि मां हिकु पार्टी कुझु नंढियुनि ॿियनि पार्टियुनि खे मिलाए वरी पंहिंजी हिकिड़ी पार्टी ठाहींदी। अहिड़ी तरह जेका वॾी ॿी पार्टी रहिजी वेंदी, छा उहा उन अपोज़िशन में वेहंदी। हर हंधि वञो इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं हलनि। ऐं ॿियो, जेतोणीकि इलेक्शन कमीशन चई छॾियो आहे त वॾा वॾा होर्डिंग्स इहे लाहियो सड़कनि तां, पब्लिसिटी जा वॾा वॾा बोर्ड था हलाइनि, पर अख़बारनि जी लाइ झलपल कोन्हे फ़िलहालु कंहिंखे। तंहिंजे अख़बारनि में वॾा वॾा इश्तिहार था अचनि, उन्हनि इश्तिहारनि में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी धीअ, उनखे एॾी बेदर्दीअ सां एक्सप्लॉइट कयो थो वञे। अलाए अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके इलेक्शन लड़नि था ऐं जिन जे बारे में मां कुझु चवणु मुनासिबु नथो सम्झां, पर जेकॾहिं मोहतरमा पाण हाल हयात हुजे हा त पंहिंजे पासे में वेहण त परे जी ॻाल्हि आहे, उन्हनि खे ॾिसंद बि बर्दाश्त न करिया। अहिड़ा माण्हू पंहिंजनि तस्वीरुनि सां गॾु बेनज़ीर जूं तस्वीरूं ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तस्वीरूं, मुख़्तलिफ़ माण्हू जिन जो को कंसर्न ई कोन्हे बेनज़ीर सां, उहे सही तस्वीरूं रोज़ थियूं छपजनि पियूं। ऐं उनखां अलावा उन्हनि तस्वीरुनि जे हेठों जेके स्लोगन्स था अचनि पिया, उनमें अजीब लफ़्ज़ थो हिकिड़ो इस्तेमालु कयो वञे। हाणे उहो टिपिकल असांजी जेका सिंधी माइंड सेट आहे या सिंधी मैंटलिटी मां चवां या असांजी सिंधी बेंट ऑफ माइंड आहे, असांजो झुकाव जंहिं तरफ़ आहे, या हिकिड़ी पोयों वॾी हिकिड़ी ट्रेडिशन्स असांजे पोयों हलंदी थी अचे, उनजे करे आहे। शहीद राणी, बाबा राणी, व्हाट डू मीन बाय राणी? जेकॾहिं इनखे उर्दूअ में तर्जुमो करे तव्हां जेके इश्तिहार हलायो था उन में रानी छो नथा लिखो, बेनज़ीर रानी छो नथा लिखो? उहो ई इश्तिहार जेके सिंधी अख़बारनि में अचनि था उहे तव्हांजा उर्दू अख़बारनि में बि अचनि था, पर उन में उनजो टेक्सचर बदिलजी थो वञे। उन में बेनज़ीर रानी नथा लिखो, तव्हां रानी बेनज़ीर उहो तव्हां नथा लिखो। सिंधियुनि खे था ॿुधायो त राणी बेनज़ीर। बाबा को मुल्क आहे, उनजी का राणी हुई, जेकॾहिं हीअ राणी आहे त पोइ संदसि घर वारो आसिफ़ अली ज़रदारी, पोइ उहो बादशाह हुआ, राजा आहे, पोइ उनजो नालो जॾहिं बि अचे त पोइ लिखनि न राजा या बादशाह सलामत आसिफ़ अली ज़रदारी, उन सां गॾु इहो लिखनि बादशाह सलामत, छो जो हीअ राणी आहे। इहा जेका मूंखे चवंदे ठीकु नथो लॻे, अनफॉर्चुनेटली सिंध ॿिनि हिसनि में विरहायल आहे, हिकिड़ी ॻोठाणी सिंध आहे, ॿी शहरी सिंध आहे। इहा ॻोठाणी ज़हनियत आहे, इहा बिल्कुलु ॻोठाणी ज़हनियत आहे, इहा ठहे नथी। छो जो तव्हांखे पाण बि ख़बर आहे, छो जो इहो ई इश्तिहार जॾहिं उर्दूअ में अचे थो, साॻियूं तस्वीरूं आहिनि, साॻियो मवादु आहे, पर उते रानी नथा लिखो तव्हां, रानी बेनज़ीर। या अंग्रेज़ी में जॾहिं इश्तिहार अचे थो तव्हां नथा लिखो क्वीन बेनज़ीर,
किथे बि नज़र कोन थो अचे। घटि में घटि मूं त कोन ॾिठो आहे। तव्हां मूंखे ॾिठो हुजे क्वीन बेनज़ीर, रानी बेनज़ीर, जेकॾहिं ईअं हुजे त घटि में घटि मूं फ़क़ीर खे ॿुधाइजो, मूं न ॾिठो आहे। त इन करे मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं त वेचारी गुज़ारे वई, उनजो वालिद गुज़ारे वियो, उन्हनि जी तलवार ग़ाइबु थी वई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारी। हे हाणे तीर वारी पीपल्स पार्टी आहे, भले कयो, पर का माणपत हुजे, का उन में डिसेंसी हुजे, जंहिंमें चङाईअ जो को अंसर असांखे नज़र अचे, भले कयो, असांखे को एतिराज़ु कोन्हे। ऐं मां वरी बि हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे छॾियां, जेका मां बार बार वाज़े कंदो रहियो आहियां, त जेकॾहिं इहा ॻाल्हि इश्तिहारनि में न अचे त मजाल आहे जो मां हिकिड़ो अखर ॻाल्हायां। यानी इश्तिहारनि में आई माना मीडिया, तव्हां जॾहिं बि मीडिया में ईंदव, मीडिया तव्हां ते ॻाल्हाईंदी। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मीडिया वारा न ॻाल्हाइनि, मीडिया जे ॻाल्हि खे मीडिया जे तरफ़ां जवाबु न मिले, त पोइ साईं इहे इश्तिहार बंदि कयो, पंहिंजूं तस्वीरूं ॾियारणु बंदि कयो। पाण विच में हेॾो बेनज़ीर बीठी आहे, हेॾो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बीठो आहे। तंहिंजे करे गुज़ारिश हथ ॿधी इन फ़क़ीर जी त उन वेचारी मरहूमा खे छॾियोसि, वीचारीअ खे इलाही थी वियो आहे। पंहिंजे ज़ोर ते बि त इलेक्शन खटी ॾेखारियो न। जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं टंगूं ॾिनियूं आहिनि त पंहिंजनि टंगुनि ते बीहो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जूं बेसाखियूं त कढो न कच्छनि जे हेठां, उन्हनि खे हीअं झले तव्हां बीठा हो। बाबा तव्हांखे पेर ॾिना अलाह साईं, तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे लाइ चङा कम कया गुज़िरियल 5 सालनि में, या उन खां अॻु तव्हांजा वॾा जॾहिं इन्हनि साॻियुनि सीटुनि ते वेठा हुआ, उन्हनि जेकॾहिं चङा कम कया, ऐं सिंध जे छा उर्दू में चवंदा आहिनि दिन दुगनी और राति चौगनी, का तरक़ी कई, सिंध साईं मालामाल थी वई, ग्रीन थी वई सिंध, रोड रस्ता विछाइजी विया, कॉलेज यूनिवर्सिटी सिंध में ठही वयूं, त पोइ तव्हां पंहिंजनि पेरनि ते बीहो। हाणे बेनज़ीर जी हिकिड़ी घोड़ी हिते, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिते, विच में साईं तव्हां हुते बीठा हो, पंहिंजनि पेरनि ते बीहो बाबला, उन वीचारी खे छॾियो, उनखे माफ़ु कयो। हाणे ॾाढो थी वियो आहे उन वीचारीअ सां, छो जो हाणे मिट माइट त हुनजो बचो कोन्हे, पोइ जेको रड़ियूं करे। का भेण को भाउ हुजे असां पोयों त उहे चवनि सां त बाबा असांजी भेण खे माफ़ु कयो तव्हां, घणो थी वियो। सो उन मासूम वेचारीअ जे लाइ मां हथ ॿधी अदब हुया, छो जो असां पुराणे दौर जा माण्हू आहियूं, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे वारे दौर जा माण्हू आहियूं। तंहिंजे करे हथ अदब जा ॿधी इहो ई मां अर्ज़ु कंदुसि त बेनज़ीर खे माफ़ु कयो। ॾाढो तव्हां हुनखे एक्सप्लॉइट कयो आहे। राणी बेनज़ीर, इहो राणीअ जो अखर सिंधीअ मां कढो, ॾाढो ऑकवर्ड क़िस्म जो इहो लफ़्ज़ु आहे, मुनासिबु इहो लफ़्ज़ु कोन्हे। छो जो जेकॾहिं मुनासिबु हुजे हा त तव्हां उर्दू वारे इश्तिहार में बि रानी बेनज़ीर लिखो आहे, इंग्लिश में बि तव्हां इहो साॻियो अखर लिखो आहे क्वीन बेनज़ीर। शी इज़ नॉट क्वीन। इफ शी इज़ क्वीन देन आसिफ़ अली ज़रदारी इज़ किंग। पाण फ़ैसिलो कयो, पाण सोचो। अॼुकल्ह वरी साईं मौलवी साहब इलेक्शन था लड़नि न, उन्हनि खे बि शौक़ु थी पियो आहे। असां शुरूअ खां ईअं अर्ज़ु कंदा रहिया आहियूं त बाबा पॉलिटिक्स ऐं रिलीजन इहे 2 अलॻि अलॻि शयूं आहिनि। सियासत खे मज़हब में न आणिजे, टुंबिजे, ऐं मज़हब खे सियासत में न आणिजे। मज़हब जो तक़दुस जेकॾहिं तव्हांखे रखिणो आहे त तव्हांखे सियासत में न ई अचिणो। नंढिड़ो हिकिड़ो एग्ज़ाम्पल मां ॾींदुसि, उन खां वधीक मां इन बारे में न ॻाल्हाईंदुसि, तव्हां रुॻो सोचिजो इन ॻाल्हि ते। हुकुम आहे ऐं हुकुम इलाही आहे त कुझु बि थी पवे, केॾी बि तव्हां तकलीफ़ में हुजो, केॾी बि तव्हां मुसीबतुनि में हुजो, छा बि थी पवे, मरण घड़ीअ ते अची वञो, पर काफ़र जे अॻियां हथु नाहे टंगणो। काफ़र खे ॿाॾाइणो कोन्हे, काफ़र जी मदद वठणी कोन्हे। इहा ॻाल्हि मां नथो कयां, इहे अहकाम आहिनि आसमाननि तां आयल।
हाणे इन्हनि अहकामनि खे मद्देनज़र रखंदे तव्हां कीअं था चओ त सॼी दुनिया में असांजो वॾे में वॾो ऐं तमामु मोतबर दोस्त कम्युनिस्ट चाइना आहे? मां मञा थो त कम्युनिस्ट चाइना असांजो वॾे में वॾो दोस्त आहे। कम्युनिस्ट चाइना गुज़िरियल 65 सालनि में असां लाइ घणो कुझु कयो आहे। वेंदे जो पंहिंजा इंजीनियर बि असां वटि माराया बि अथऊं ऐं पंहिंजा इंजीनियर तालिबान जे हथ बि उन्हनि जा चढ़ी विया ऐं उते उन्हनि खे क़तल कयो वियो। असांजो वॾो दोस्त आहे। पर जॾहिं तव्हां रिलीजन खे, मज़हब खे सियासत में वठी था अचो, सियासत में खणी था अचो, त पोइ अहकाम त इहो आहे त कुझु बि थी पवे, केॾी बि तकलीफ़ में हुजो, कम्युनिस्ट चाइना इन लिस्ट ते पूरो पूरो थो रहे। हिंदुस्तान न, उहे मुशरिक थी वेंदा हिन हिसाब सां। कम्युनिस्ट चाइना जंहिंमें दरिया आहिनि, अलाह खे न मञण वारा, मज़हब खे न मञण वारा, उहे असांजा वॾे में वॾा दोस्त। पोइ जॾहिं सियासत ऐं मज़हब पाण में मिलंदा पोइ तव्हांखे फ़ैसिलो करिणो पवंदो। देखो चवंदा आहियो तो मज़हब को सियासत से अलग नहीं किया जा सकता, सियासत को मज़हब से नहीं अलग किया जाता, तो कम्युनिस्ट चाइना को कहाँ बिठाओगे मेरे भाई? मुल्हनि जो हिकिड़ो इश्तिहार मूं ॾिठो, टेलीविज़न ते बि हलियो पियो, कुझु अख़बारनि में बि हले पियो। फरमाइनि था त हाणे इहो स्पॉन्सर कयल आहिनि, मुल्हनि खे रोकड़ वोकड़ के मिलिया आहिनि ऐं इन ख़्याल सां बि त वोट पवंदा त शायदि असांखे मिली वञनि के वोट। फरमाइनि था त जेको शख़्स इलेक्शन में वोट न ॾींदो, हाणे इहो मौलवी मुला था फरमाइनि त जेको शख़्स चूंडुनि में, इलेक्शन में वोट न ॾींदो ऐं वोट न ॾियणु गुनाह हुआ। हाणे सुवाल थो पैदा थिए त गुनाह कहिड़े क़िस्म जो? अहकाम इलाही में किथे लिखियलु आहे या हदीसुनि में किथे लिखियलु आहे त जेकॾहिं तव्हां वोट नथा ॾियो त उहो गुनाह हुआ? और त हर ॻाल्हि में गुनाह सवाब इहो मुल्हनि एॾो त क्रिएट करे छॾियो आहे त दुनिया में को बि चङाईअ जो कमु तव्हां कयो त उनजो अंसर तव्हां इहो ॾिसो त उन में गुनाह हुआ या सवाब हुआ, मूंखे फ़ाइदो केतिरो थींदो। इन ॻाल्हि खे असां खणंदासीं, नंढड़ी हिकिड़ी रिसर्च था वठूं, रिसर्च खां पोइ इन ई मौज़ू खे ॿोलियुनि वारनि खे असां खणंदासीं। रिसर्च सां फ़क़ीर जी वापसी। तव्हां बि सोचियो हूंदो कि इश्तिहार बि ॾिठा हूंदव, जायूं वायूं ॾाढियूं ठहनि थियूं, हर माण्हू खे जाइ जी ज़रूरत आहे, मूंखे बि जाइ जी ज़रूरत आहे, पर असांखे हाणे हिकिड़ी ॿी जाइ मिलण वारी आहे 6 फुटनि वारी। पोइ ॻाल्हाईंदासीं। मौलवी साहबनि वारी ॻाल्हि पे हली त वोट न ॾींदव त गुनाह हुआ। अवल त हर माण्हू जो इहो डेमोक्रेटिक राइट आहे त वोट ॾे। जेकॾहिं तव्हां अहिड़ी सोसाइटी में रहो था जिते जमहूरियत आहे, जिते वोट जो क़दुरु आहे, जिते तव्हांजे वोट सां घणी तब्दीली अची सघे थी, इनकलाब हिकिड़े क़िस्म जो अची सघे थो, वोट ॾियणु ज़रूरी आहे। इट्स अ फंडामेंटल राइट, इट्स योर फंडामेंटल राइट टू कास्ट योर वोट, ज़रूरु आहे। हाणे उनखे वरी उहो ई सवाब ऐं गुनाह वरी उन्हनि चकरनि में विझणु, बाबा मौलवी साहब असांखे माफ़ु कयो, यार ॾाढो इहो तमामु घणो थियो। हाणे बाबा नेकीअ जा कम दुनिया में बिना कंहिं सवाब, बिना कंहिं लालच जे बि त कयो न। त मां जेकॾहिं हिन ॿुढड़े माण्हूअ जो वज़न अथसि कुल्हे ते, रस्तो पार करिणो अथसि, नथो करे सघे, त जेकॾहिं इन जो मां कुल्हनि ते बार खणी हुनखे रस्तो पार करायां, इहा चङाई आहे, इट्स अ गुड मैनर, इहा सुठी ॻाल्हि आहे। इन लालच में न करायां त मां हिनखे रस्तो पार कराईंदुमि त साईं मूंखे हेतिरा सवाब मिलंदा।
मूंखे हे फ़ाइदा थींदा, पोइ बाक़ी नेकी छा, नेकी बि का अर्थमेटिक त कोन्हे न, मैथमेटिक्स त कोन्हे न। मल्टीप्लाई कंदा वञो ऐं वञो वन आफ्टर दी अदर ऐं तव्हां हुनखे वधाईंदा वञो। इट्स नॉट लाइक दैट, इट्स नॉट लाइक दैट। तंहिंजे करे साईं गुनाह सवाब पंहिंजी जाइ ते, इलेक्शन में वोट ॾियणु न ॾियणु उनखे तव्हां गुनाह सवाब वारे चकर में न विझो। मां तव्हां खां मौलवी साहिबु तव्हां खां थो पुछां, हिते बि जेके मौलवी साहिब वेठा हुजनि हिन पासे उहे ॿुधनि, तव्हां बि ॿुधो। जेकॾहिं इलेक्शन में का अहिड़ी सिचुएशन अचे थी मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में जिते मूंखे वोट ॾियणो आहे, हाणे मूंखे ॿुधाइजो, मूंखे गाइड कजो त मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में ॿ माण्हू हिकिड़ी सीट लाइ बीहनि था मुक़ाबिलो करण जे लाइ। हिकिड़ो विछू आहे, ॿियो नांग आहे। मां कंहिंखे वोट ॾियां? विछू खे? विछूअ खे वोट ॾियां? नांग खे वोट ॾियां? कंहिंखे वोट ॾियां? हाणे मौलवी साहब ॿुधाइनि न साईं, छो जो हिते गुनाह ऐं सवाब वारी ॻाल्हि अची निकिती आहे त गुनाह सवाब जो हिसाबु थियणु घुरिजे न। आई वॉन्ट एन आंसर, मूंखे गाइड कयो मौलवी साहब। त मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में हिकु सीट जे लाइ ॿ माण्हू मुक़ाबिलो था कनि। माण्हू छा आहिनि? माण्हू जे रूप में हिकिड़ो विछू आहे, ॿियो नांग आहे, ज़हरीलो, ॿई ज़हरीला आहिनि। उन्हनि ॿिन्ही मां कंहिंखे वोट ॾियां? जेकॾहिं मां इहो फ़ैसिलो कयां थो, जेको अंग्रेज़ी में चवंदा आहिनि बिटवीन डेविल एंड डीप सी वारी ॻाल्हि आहे, त मां कंहिंखे वोट नथो ॾियणु चाहियां। हिननि ॿिन्ही मां बहितर आहे त मां कंहिंखे वोट न ॾियां, छो जो घटि में घटि मुंहिंजो ज़मीर त मुतमईन रहंदो त विछू ऐं नांग मां कंहिंखे वोट न ॾिनो। इहा ॻाल्हि मूं इन करे कई आहे त माण्हुनि खे वरगलायो न, हुननि खां ज़ोरीअ वोट न वठो। वोट ॾियो, ॾिसी वाइसी ॾियो। माण्हू जे रूप में जेके नांग, बलाऊं, विछूं, अज़दहा, बघड़ ॾाढी मुंहं ते मुर्क रखी ऐं मुस्कुराईंदा तव्हांजे साम्हूं अचनि था, हेॾा वॾा पगड़ पाए, सूट पाए, टायूं पाए, सिंधी टोपियूं मथे ते रखी, उन्हनि खे सुञाणो, हिकु हिकु खे सुञाणो। छो जो हाणे उहे नांग ऐं विछूं, उहे बलाऊं मुख़्तलिफ़ ॿिरनि में घिरी आहिनि। के पीपुल्स पार्टी जे ॿिर मां निकिरी ईंदा, के नवाज़ लीग मां निकिरी ईंदा, के हो जेको असांजो क्रिकेटर आहे इमरान ख़ान, उन जे ॿिर मां निकिरी ईंदा। तंहिंजे करे जंहिंखे बि वोट ॾियो, हाणे ॻाल्हि निकिरी वई आहे पार्टियुनि खां अॻिते, छो जो अॻे ईअं सम्झो वेंदो हो त पीपुल्स पार्टी वॾेरनि जी पार्टी आहे, उन में सभु वॾेरा, चौधरी, ख़ान, सरदार, पीर, मीर सभु इहे आहिनि। पर हाणे ॻाल्हि बदिलिजी वई आहे, छो जो वॾी तइदाद में पीर, मीर, सरदार सिंध जा नवाज़ सां बि गॾु वञी थिया आहिनि नवाज़ लीग में। इमरान ख़ान सां एतिरा कोन थिया आहिनि, पर इमरान ख़ान सां बि वञी थिया आहिनि, पर मुल्तान वारा वधीक थिया आहिनि। उतो जा पीर साईं, हूअं साईं 10 लखनि वारो सूट पाइनि ऐं टाइम वधनि, ऐं वरी पंहिंजनि मुरीदनि वटि जंहिं महिल वञनि त अछी चादर मथे ते विझी मुंहुं हेठि करे ॾाढो अलाए छा अंदरि आस्ते आस्ते ईअं तस्बीन सां ईअं पढ़ंदा, वॾो ड्रामो कंदा। उहे जेके पीर साईं आहिनि उहे वरी इमरान ख़ान सां कनि, पोइ इमरान ख़ान साईं इन स्विंगर करे खे आउट स्विंगर करे अलाह बचाईंदुसि। तंहिंजे करे वोट ॾिजो, ज़रूरु ॾिजो, पर जेकॾहिं नांग ऐं विछूं वारी ॻाल्हि में फासी पओ त गुनाह सवाब जे चकर में न पइजो। इन जो गुनाह ऐं सवाब सां को वास्तो कोन्हे। जेकॾहिं की मौलवी साहब खे इन बारे में एतिराज़ आहे त लिखी मोकिले, मूंखे का सम्झाणी ॾे, मूंखे सही वाट ॾेखारे, सिरातुल मुस्तक़ीम मूंखे को मुला ॾेखारे त मां हुन ते हलंदुसि। गुज़िरियल काफ़ी प्रोग्रामनि खां, हिक खां न, पर उन खां अॻु हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हिकिड़ी SMS, हिकु न 2-3 पर तमामु ज़हीन नौजवान, मूं हुनजो सोचुमि त नालो ॿुधायां, वरी चयुमि त न थी सघे थो हुननि ज़ाती क़िस्म जी SMS जो मैसेज मोकिलियो हुजे।
लेकिन त तव्हां जे ॻाल्हियुनि मां कंहिं कंहिं वक़्तु मायूसी थी नज़र अचे असांखे। असां महसूस था कयूं ॼण तव्हां मायूस थी विया हो। आई डू नॉट नो, छो जो असां हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं त ग्राउंड रियलिटीज़, ज़मीनी हक़ीक़तूं, धरतीअ ते हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि, असां कंदा आहियूं उन्हनि जी ॻाल्हि। ऐं ॿियो ग्रेविटी ऑफ द सिचुएशन, संगीन केतिरियूं आहिनि हालतूं। जेकॾहिं असां हालतुनि जी संगीनीअ खां अखियूं बंदि करे छॾींदासीं, ज़मीनी हक़ीक़तुनि ॾे ॾिसणु गवारा न कंदासीं, पोइ त साईं कॾहिं बि असां अॻिते न वधी सघंदासीं। मूं न मां मायूस थियो आहियां ऐं न मां ॿिए कंहिंखे मायूस करणु चाहियां थो। जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, जेके हालतूं आहिनि, अबतर हालतूं आहिनि, उहे हालतूं मां तव्हांजे साम्हूं रखंदो आहियां त उन्हनि हालतुनि खे ॾिसी, उन्हनि हालतुनि खे सम्झी तव्हां का नई वाट पंहिंजे लाइ सोचो, का नओं रस्तो पंहिंजे लाइ सोचो, नई स्ट्रेटेजी पंहिंजे लाइ का सोचो। तंहिंजे करे मायूसी वारी ॻाल्हि कोन्हे। मां पहिरियों बि चवंदो रहियो आहियां क्लासरूम में, अॼु वरी मां दोहरायां थो त सिंध असांजी ॿिनि हिसनि में विरहायल हुई, अंग्रेज़नि जे दौर खां, अंग्रेज़नि खां पोइ हींअर बि ज़ुल्फ़िकार अली भुट्टे त उनखे सफ़ा ऑफिशियल करे छॾियो जॾहिं हुन रूरल कोटाऊं रखियूं नौकरियुनि में। त हेतिरियूं ॻोठाणी सिंध खे नौकरियूं मिलंदियूं, हेतिरियूं शहरी सिंध जे सिंधियुनि खे नौकरियूं मिलंदियूं, हुन डिसाइड करे छॾियो। ऐं इहे हक़ीक़तूं आहिनि, ऐं रुॻो सिंध जे लाइ कोन्हनि, इट इज़ थ्रू आउट दी वर्ल्ड। अमेरिका में बि आहिनि, यूरोप में बि आहिनि, असांजे पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान में आहिनि, नेपाल में आहिनि ॿियो असांजो पाड़ेसरी मुल्क, श्रीलंका असांजो टियों पाड़ेसरी मुल्क, हर हंधि आहे। इन में का अरबा ख़ता कोन्हे, का इन में ख़राबी कोन्हे। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी, रिसेस खां अॻु पाण पे ॻाल्हायो त गुज़िरियल हफ़्ते 2 ॾींहंनि ते, हिकिड़ो त जुमो हो, जुमे खां 2 ॾींहं अॻु बि शायदि MQM जे ऑफिस जे ॿाहिरां कराचीअ में के बॉम्ब ब्लास्ट थिया, उन्हनि जा के वर्कर मरी विया। सॼे सिंध जे शहरनि में शटर डाउन हड़ताल थी, ट्रैफिक बीहजी वई। क्या हक़ीक़त आहे, मूं कराची में ॾिठो, थी बिल्कुलु थी। हाणे सुवाल थो पैदा थिए, छा सिंध जे अंदरियां हिसा जेके आहिनि, ॿाराड़ी, वॾेरनि ख़ाननि, सरदारनि, पीर साईं, मीरनि जी सिंध, बेताज बादशाहनि जी उहा सिंध जेका आहे, जिते ऊंदहि आहे, रस्ता कोन्हनि, पीअण जो पाणी कोन्हे, स्कूल कोन्हनि, कॉलेज कोन्हनि, उन सिंध में हड़ताल न थी। कुझु हुजे त हड़ताल थिए न साईं। जेके वीचारा हूअं ई अॿोझ मिसकीन वॾेरनि, पीरनि, मीरनि, सैयदनि, ख़ानदान, इन्हनि जे सरदारनि जे घोड़नि जे टापुनि जे हेठों ऐं उन्हनि जे पजारो ऐं पड़ाडो जीपुनि जे हेठों चिभाट जी बर्बाद थी विया आहिनि, उहे कहिड़ी तव्हांजी हड़ताल कंदा, छा बंदि कंदा? हुननि जे घरनि खे त दर ई कोन्हे न, दर बि कहिड़ो बंदि कनि? झुॻीअ जो दर बंदि थींदो आहे छा? उते त कोन थी हड़ताल। इहा ॻाल्हि मूं तव्हां सां इन करे कई त दिस इज़ अ क्लियर इंडिकेशन, वाज़े सबूत वांगुरु इहा ॻाल्हि साम्हूं आई असांजे त सिंध 2 हिसनि में विरहायल हुई, आहे। जेकॾहिं हालतूं इहे ई रहियूं, मां वरी इन खे वरजायां, दोहरायां, रिपीट कयां, जेकॾहिं हालतूं इहे ई रहियूं, इन क़िस्म जूं रहियूं, त ईंदड़ वक़्त में बि सिंध 2 हिसनि में विरहायल रहंदी। शहरनि वारी सिंध तरक़ी कंदी, ॻोठनि वारी सिंध, वॾेरनि
ऐसे चौधरियुनि ख़ाननि सरदारनि मीरनि पीरनि पीर साईं शाहनि इन्हनि जे बादशाहीअ में जेके हुतां जा बादशाह आहिनि 6-7 इहे उन्हनि जी बादशाहीअ में वेंदी बर्बादु थींदी वेंदी बर्बादु थींदी। हाणे इन मुसीबत मां ॿारहाड़ियुनि खे कीअं छॾाइजे, छो जो इहा मायूस करण वारी ॻाल्हि कोन्हे। दीज़ आर ग्राउंड रियलिटीज़, इहे हक़ीक़तूं आहिनि, इहे हक़ीक़तूं आहिनि। तव्हां सिंध जे सूबे मां निकिरी ॿियनि हंधनि जे सूबनि में वञी ॾिसो न उन जी हालतूं। मां बलूचिस्तान जी ॻाल्हि नथो कयां, उते वॻोड़ आहे, उते मामिलो ई ॿियो आहे, ॿिए क़िस्म जो मामिलो आहे। उते पंजाब सां भेटियो तव्हां पाण खे, उतां जी ॿारहाड़ी ॾिसो, सिंध जी ॿारहाड़ी ॾिसो। तंहिंजे करे साईं मायूस थियण जी ॻाल्हि कोन्हे, इहे हक़ीक़तूं आहिनि। जेकॾहिं असांजो नियर ऐं डियर वन को जंहिंसां असांखे ॾाढी मोहबत आहे, असांखे प्यारु आहे, उहो ॾाढो क्रिटिकल कंडीशन में पियो आहे, त हुनजे लाइ फ़क़ति दुआउनि सां कमु न हलंदो। जेकॾहिं हुनखे वरी हिकु नई ज़िंदगी ॾियणी आहे, सुठा डॉक्टर विहारियो, साइंटिस्ट विहारियो, इन्वेस्टिगेट करे ॾिसनि त हिन माण्हू खे बीमारी कहिड़ी आहे, छाजे करे हिन जो ब्रेन कमु नथो करे, छाजे करे हिन जी दिलि ठीकु न आहे, गुर्दा हिन जा ठीकु कोन्हनि, हिनखे तरह तरह जूं बीमारियूं लॻी वयूं आहिनि। आख़िर हिन सां प्रॉब्लम कहिड़ो आहे? मां इन तरफ़ तव्हांजी तवजो ॾियारणु चाहियां थो। इहो नथो चवां त जेके हालतूं ईअं आहिनि तव्हां बि चुप करे या त सुम्ही पओ, या तव्हां मूं जेके ज़हीन आहिनि मूं अखियुनि सां ॾिठा, ॿुधल ॻाल्हि कोन्हे। जेतिरा बि असांजा ज़हीन नौजवान हुया इंटीरियर जा, अंदरि जा, एतिरा त पंहिंजे हुन माहौल खां मायूस हुया जो जीअं ई हुननि खे तालीम मिली ऐं पहिरीं अपॉर्चुनिटी हुननि खे मिली, पहिरियों मौक़ो हुननि माण्हुनि खे मिलियो, हितां जो निकिता त वञी अमेरिका पहुता, यूरोप पहुता, जापान हलिया विया, काॾे काॾे हलिया पिया, ऐं हुते पंहिंजो जोहर ॾेखारियो, नालो कमायूं वॾो, इज़त अथनि। हिते हुजनि हा, अलाए वीचारनि जी कहिड़ी हालत हुजे, जेके ॿिया डिग्रियूं विग्रियूं खणी बेरोज़गार घुमंदा था वतन। तंहिंजे करे ॻाल्हि मायूसी वारी कोन्हे, इहा आहे ग्राउंड रियलिटीज़ खे महसूसु करणु, ज़मीनी हक़ीक़तुनि खे क्रिटिकल एनालिसिस जंहिंखे असां चवंदा आहियूं, उन सां ॾिसणु, परखिणु ऐं उन जे लाइ हल तलाश करणु। जेके सोशल साइंटिस्ट आहिनि, तव्हां में जेके ज़हीन आहिनि, जेके इन बारे में कुझु करे सघनि था, उन्हनि खे वेही इन बारे में संजीदगीअ सां सोचणु घुरिजे। पर इहे ॻाल्हियूं तव्हांजी कचहरियुनि में कोन थींदियूं। असांजी सोसाइटी कचहरियुनि जी ॾाढी मारियल आहे। शाम थींदी न साईं कचहरी शुरू थी वेंदी, उहो हुतां पोइ को ईंदो, को हुतां पोइ ईंदो, को हुतां पोइ ईंदो, पोइ साईं शाम खां जो वेहंदा सिज लथे खां अधु राति ताईं ठठा ताड़ा पिया हणंदा, रुॻो गिलाऊं हिक ॿिए जूं। इन सां सिंध कोन थी ठीकु थिएव। अनलेस यू सिट डाउन टुगेदर ऐं सीरियसली उन ते तव्हां सोचो, गिव इट अ सीरियस थॉट, छा करणु घुरिजे, छा थियणु घुरिजे ऐं कीअं थियणु घुरिजे। जेसिताईं तव्हां इहो कोन कंदव ऐं कचहरियूं कंदा रहंदव, कचहरियुनि मां कुझु कोन वणंदो तव्हांखे। हिकिड़ी नंढड़ी ॿिए हवाले सां बि हाणे, छो जो नौजवाननि जे हिन हवाले सां इहा मूं ॻाल्हि कई, त नौजवाननि जे हवाले सां हिकिड़ो ॿियो मां अर्ज़ु हथ अदब जा ॿधी। हीअ जेका मोबाइल फ़ोन आहे न, वबा हिकिड़ी वॾी बीमारी आहे। हीअ जदीद टेक्नोलॉजी जिते फ़ाइदा ॾींदी आहे उते उन में नुक़सान बि हूंदा आहिनि। इहो मौज़ू आहे, ॿिए कंहिं दफ़े हिन ते ॻाल्हाइबो। बाबा हे त तव्हांखे मिली वई, हिन में मैसेज बि थियनि था। हाणे हर माण्हू वीचारो चाहींदो आहे त मूंखे ज़हीन सम्झो वञे, ॿिए खे ख़बर पए त मां ॾाढो पढ़ियलु लिखियलु आहियां ऐं मां वटि वॾो इल्मु आहे, ऐं हिक ॿिए ते धोस कीअं विहारिजे। पोइ अलाए किथां चोपड़ियूं था हथ करे अचनि।
मूं त ॿुधो आहे त सिंध जे नंढड़े नंढड़नि शहरनि में इहो आम ईअं दुकाननि बुकाननि जी चोपड़ियूं पयूं आहिनि जंहिंमें कोटेशन्स लिखियल आहिनि, अलाए कंहिंजी कोटेशन रधी क़िस्म जी, हवालो हेठो शेक्सपियर लिखियो पिया, मिल्टन हेठो लिखियो पियो, जॉन कीट्स हुन हेठो लिखियो पियो आहे, खलील जिब्रान हेठो लिखियो पियो आहे, सुकरात हेठो लिखियो पियो आहे। पढ़ी जो ॾिसो एॾियूं रद्दी, एॾियूं थर्ड क्लास, असुलु केतिरनि खां मूंखे जीअं ईंदो आहे मां लिखंदो आहियां, बाबा तव्हां सुकरात जे कहिड़े फ़लसफ़े जे किताब मां इहा कोटेशन पढ़ी ऐं तव्हां मूंखे मोकिली, चओ जो जवाबु अचे। पर इन क़िस्म जो सुवाल घणा माण्हू उन्हनि खां पुछंदा हूंदा, तंहिंजे करे हू पंहिंजे पर में हिक ॿिए ते ॾाॾर विहारण जे लाइ त मां केॾो पढ़ियल आहे, वेंदे जो हुननि खे इहो हयाव नथो अचे त हिकिड़ो माण्हू जीअरो जाॻंदो वेठो आहे, उनखे पंहिंजा डायलॉग, पंहिंजा जुमिला हिकिड़ा रद्दी, दोस्त दोस्तियूं खां सवाइ ज़िंदगी फटी चरा फलाणो साईं, हेठो ते अमर जलील, ज़िंदगीअ में असां दोस्ती न रखी, न कॾहिं को दोस्त रखियो, हाणे उहो त ईअं ॿुॾे था अचनि, अहिड़े क़िस्म सां अलाए कंहिंखे अल्ताफ़ खे था वञनि पिया, आगा सलीम खे था लिखी मोकिलिनि त तो हे लिखियो आहे, अरे बाबा किथे लिखियो आहे, कहिड़े किताब में लिखियो आहे, ॿुधायो त सही। तो तंहिंजे करे महिरबानी कयो, जेकॾहिं तव्हांखे वाक़ई कोटेशन्स लिखण जो करण जो शौक़ु आहे न, ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं राइटर जे हवाले सां लिखणु चाहियो था न, खलील जिब्रान जो हवालो ॾियणु चाहियो था न, त खलील जिब्रान जा किताब, खलील जिब्रान लिखंदो अरबीअ में, पोइ जॾहिं अमेरिका नंढड़ी उमिरि में 17-18 सालनि जी एज़ अ पेंटर ओॾे हलियो वियो त उते मेरी हैस्किल हुन सां मिली, हुनखे 10-15 साल वॾी हुई, उन सां जॾहिं एसोसिएशन में आयो त हुनखे अंग्रेज़ी सेखारी ऐं हुन पोइ अंग्रेज़ी में उन शयूं तर्जुमो कंदी हुई, त हुन जूं खलील जिब्रान जूं अंग्रेज़ीअ में शयूं आहिनि अवेलेबल, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी नथा पढ़ी सघो त उर्दू वारनि उर्दू में ट्रांसलेट कयूं आहिनि, त घटि में घटि उर्दूअ में ट्रांसलेट थियल, अलाए सिंधीअ में 2-3 किताबूं ॾिठा आहिनि तर्जुमो थियल खलील जिब्रान जा, त उर्दू वारा ई घटि में घटि वठी रखो, असली ओरिजिनल किताब खलील जिब्रान जा उर्दू में तर्जुमो थियल पाण वटि रखो, उन्हनि किताबनि खे खोलियो, उन्हनि मां का सिट तव्हांखे वणे, उन मां को हिकिड़ो जुमिलो तव्हांखे वणे, उन मां को पैराग्राफ तव्हांखे वणे, उहो तव्हां लिखी मूंखे बि मोकिलियो ऐं 500 ॿियनि माण्हुनि खे बि मोकिलियो, हेठो किताब जो नालो लिखो, सुफ़े जो नालो लिखो, इहो थींदो ऑथेंटिक। इन मां मां सम्झंदुसि त जंहिं माण्हू हे मोकिलियो आहे उहो वॾो पढ़ियलु लिखियलु ऐं ज़हीन माण्हू आहे, जंहिं वटि हीअ किताब आहे बि, उन किताब मां उहा मूंखे पंहिंजी कया। तंहिंजे करे साईं महिरबानी कयो, असांखे टार्चर न कयो, हीअ फ़ोन जंहिं एजाद कई रुॻो बददुआऊं थियूं असांजी दिलि मां निकिरनि, हिन ग्राम बेल जे पोयनि हिनखे हलायो आहे, ग्राम बेल त वॾी फ़ोन ॾिनी, उन मों ई सिलसिलो हलंदो हलंदो हिन ते पहुतो आहे। ॿियो हिकिड़ो सुवालु ॾाढो अजीब पुछंदा आहिनि, नौजवाननि जी ॻाल्हि आहे, साईं फलाणो जेको लीडर आहे उन खे तव्हां कीअं था भायूं? इन जे बारे में मां केतिरा ई दफ़ा जवाबु ॾेई चुको आहियां त बाबा मूंखां न पुछो, मुंहिंजी का हैसियत कोन्हे, मां मिटी आहियां, धरती आहियां, दज़ आहियां, मूंखे कहिड़ी ख़बर? तारीख़ में उन माण्हूअ खे ॾिसो, तारीख़ छा थी उन माण्हू जे बारे में फ़ैसिलो करे। हाणे ॻाल्हियूं त 2-3 ॿियूं बि हुयूं, पोस्टरनि जे बारे में हुयूं, जेके पोस्टर लॻनि था त हर पोस्टर में फलाणी माई हिकिड़ी आहे, उनजी तस्वीर छो आहे? सो ईंदड़ क्लासरूम पाण जॾहिं कंदासीं त इतो शुरू कंदासीं, इतां शुरू कंदासीं त फलाणे लीडर जे बारे में अव्हां जो कहिड़ो ख़्यालु आहे, ऐं हीअ माई जेका आहे हर हंधि जेको पोस्टर लॻल आहे उन में माई आहे, इन माई जो कहिड़ो तालुक़ु आहे? इन जहिड़ा अनेक MNA MP ॿिया बि इलाही आहिनि, उन्हनि जी तस्वीर छो नथी अचे? ईंदड़ क्लासरूम में इन सिलसिले में ॻाल्हाईंदासीं। तेसिताईं 1 हफ़्ते जी वठूं था मोकल, वरी ईंदड़ आचर ते मिलंदासीं।